अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आया ज़ाहिद अली तहीम। तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। तमाम शमन अली मिराली जे परस्तारनि खे ही ख़ुशख़बरी आहे। तमाम दोस्त पुछी रहिया हुआ त शमन अली मिरालीअ जो एल्बम कॾहिं ईंदो। ही उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे। जी हाँ दोस्तों, शमन अली मिराली जो एल्बम तमाम जल्द ईंदो, जेको हाणे रिकॉर्ड थी चुको आहे इरफान समय जे स्टूडियो ते। जी दोस्तों, सुठी शायरी ऐं सुठी म्यूज़िक सां तमाम बेहतरीन एल्बम तैयार थियो आहे। जी दोस्तों, ही एल्बम तमाम नंबर 1 सुठो एल्बम आहे। दोस्तों, जे अगर मुझे चैनल ते नवा आयो तो मुझे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन के प्रेस कयो, जी हर नोटिफिकेशन तहां ताईं पहुंची सके। मेहरबानी।